दर के हैं मोहताज, ये शजरो हजर ये जिल्लो बशर सब तेरे दर के हैं मोहताज। वह वह सखी तेरी सखा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। वह वह सखी तेरी सखा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। त पाक आवाज़ात जैं सैर करायो पंहिंजे ख़ास बाने जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रात जे थोड़े हिस्से में हाणे ज़्यादा गहराईयत में न वञिबो। साईं क़िबला साईं वाजिबुल एहतराम साईं पीर साहब जिन वेठा आहिनि ऐं उहे बि नूरानी ख़िताब सां असांजे तव्हांजे दिलनि खे मुनवर कंदा। त ज़्यादा गहराईयत में न, बस जेका मूं आयत सगोरी पढ़ी आहे उन जी थुल्ही थुल्ही तशरीह अवां जी ख़िदमत में अर्ज़ु करे वञा। अल्लाह साईं पंहिंजे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे रात जे थोरे हिस्से में सैर करायो। अब महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ॾींहं में महराज कयो या रात में? रात में, पर थोरे हिस्से में। ऐं मज़े वारी ॻाल्हि त थोरो हिस्सो बि उहो जंहिंमें न चंड जी चांडोकी ऊंधाई अंधोकार ऐं अहिड़े हिस्से में अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे सैर करायो। हालांकि मुनासिब त इहो हुयो त अबा फितरी तौर पर सैर हमेशह ॾींहं जो थींदो आहे। अबा सैर कॾहिं कबो आहे? दोस्त अहबाबनि खे घुमाइबो फिराइबो आहे त बि ॾींहं जो घुम। हाणे त बिजली बल्फनि जो दौरु आहे, रोशनाइनि जो दौरु आहे, पर इहो उहो दौरु हो जंहिंमें ऊंधाई अंधोकार हुई। मुंहिंजा प्यारा, न चंड जी चांडोकी आहे, न सिज जी रोशनी आहे, न ॿिए कंहिं बल्फ बत्ती जी रोशनी आहे। ऊंधाई ऊंधाई उन में अल्लाह पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहो सैर करायो, महराज करायो। इन में राज़ कहिड़ो समायल हो? हिकिड़ो राज़ इहो समायल हो त दुनिया असां तव्हां सभिनीनि जे निगाहुनि खां ओझल करे अल्लाह पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे सैर करायो। तव्हां त सुबुह जो जॾहिं मुंहिंजो महबूब ऐलान महराज फरमाए त ख़बर पवे सिद्दीक़ केरन ज़ंदीक़ केरन, मञण वारा केरन न मञण वारा केर आहिनि। जेकॾहिं असां ऐं तव्हांखे मुंहिंजा प्यारा दोस्तो इहो सभु मंज़र ॾेखारियो वञो हा त पोइ त सभई तस्दीक कनि हा त हा अल्लाह पंहिंजे महबूब खे महराज करायो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इहो सैर कयो, पर रात में अल्लाह ताला इहो सैर करायो तव्हांजो ख़बर पवे त इश्क वारा केर आहिनि, मञण वारा केर आहिनि। अल्लाह खे ख़बर आहे त आशिक़ अण ॾिठे बि ईमान आणींदो आहे। मोहबत वारो इहा पुछा न कंदो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पाण ऐलान नबूवत फरमायो, जंहिंखे बि पाण दावत फरमायूं, उन्हनि सभिनी मौजज़ा घुरिया। कंहिं कहिड़ो इज़हार कयो, कंहिं कहिड़ो इज़हार कयो, लेकिन जॾहिं अल्लाह पंहिंजे प्यारे दोस्त यारे गार सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे दरबार में फरमायो, ऐं मुंहिंजा अबू बकर सिद्दीक़, मां तोखे ॿुधाए त मां अल्लाह जे तरफ़ां नबी बणिजी आयो आहियां, मां अल्लाह जे तरफ़ां रसूल बणिजी आयो आहियां। तूं मुंहिंजे रिसालत ते मुंहिंजी नबूवत ते ईमान आणी थो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ जंहिंजी मोहब्बत तां क़ुर्बान, मुंहिंजा प्यारा, को हीलो, को बहानो, को ॿियो इज़हार न। अर्ज़ कयूं कहा सिद्दीक़ ने आमन्ना व सद्दक़ना, कहा सिद्दीक़ ने आमन्ना व सद्दक़ना, मेरे मौला मेरे आका आमन्ना व सद्दक़ना। त मोहब्बत वारा मुंहिंजा प्यारा दोस्तो ईमान आण वारा हूंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इहो राज़ न में रखियो। ॿियो राज़ इहो हो, जेकॾहिं अल्लाह जो महबूब ॾींहं में सैर करे हा, मुंहिंजा प्यारा सिज नाज़ करे हा, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजी रोशनीअ में सैर कयो, मुंहिंजी रोशनीअ में तफ़रीह फरमाई। जेकॾहिं चंड जी चांडोकी में अल्लाह पंहिंजे महबूब खे सैर कराए हा त चंड चवे हा मुंहिंजी चांडोकी कम आई, या दुनिया चवे हा। पर मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात
तो पोएं हिस्से में 27 जी रात में चंड नार कोन थींदो आहे अहिड़ी रात में महबूब खे सैर कराए आले सुन्नत वल जमात जे अक़ीदे जो इज़हार फरमायो उन जी तस्दीक फरमाई त मुंहिंजे महबूब खे कंहिं बि रोशनी जी ज़रूरत न आहे मुंहिंजे महबूब खे सिज चंड जी रोशनी न आहे बल्कि कद जाअकुम मिनल्लाहि नूर मुंहिंजो हबीब ख़ुद नूर नाला नूर आहे सिज भी मुझे महबूब जे दर जो मोहताज आ त सिज भी मुझे मुस्तफ़ा जे दर जो मोहताज आ या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा ऐ गैब जी खबर ॾींदड़ प्यारा नबी असां तोखे शायद मुबशिर नज़ीर दाइयन इल्लल्लाह बनाए त मोकिलियो आहे सारी दुनिया खे चमकाईंदड़ सिज ऐं चंड चिराग बनाए मोकिलियो आहे अल्लाह जे महबूब खे कंहिं बि रोशनी जी ज़रूरत न हुई न सिज जी ज़रूरत हुई न चंड जी ज़रूरत हुई हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मां महराज वारी रात सुतो पियो हुउसि पंहिंजे घर में रात डिघी थी मां ख़्यालु कयो सिज उभरी वियो आहे ॾींहुं निकिरी चुको आहे मां उथण जी कोशिशि कई त वाकई हर तरफ़ रोशनी ही उथण जी कोशिशि पियो कयां त ग़ैबी आवाज़ आयो उस्मान सुम्ही पियो अञा सिज कोन निकितो आहे अञा ॾींहुं ज़ाहिर कोन थियो आहे अल्लाह जो महबूब जे लामकान जो सैर करणु निकितो आहे हे सभु रोशनी मुहम्मदुर रसूलुल्लाह जी आहे लिबासे आदमी पहना जहाने आदमी समझा लिबास आदमी पहना जहाने आदमी समझा मुज़म्मिल पहन के आए हैं तजल्ला बन के निकलेंगे मुझा प्यारा दोस्तों अल्लाह जा महबूब करीम पान नूर नाला नूर जंहिंखे कंहिं ॿिए रोशनी जी ज़रूरत न हुई बल्कि आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था अल्लाह जा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मस्जिद हराम खां निकिरी वादिए मक्का रे अचन था पया रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ सोना जॾहिं मां आदम अलैहिस्सलाम खे पैदा करे रहियो हुउसि मूं मलाइकनि खां मशवरो वरितो त मां आदम खे औलाद आदम खे पैदा कया या न तव्हांजो रायो कहिड़ो आहे उहे चवण लॻा हा ऐ असांजा रब तुंहिंजी तस्बीह हमदु सना जे लाइ असां मलाइक खोड़ आहियूं इनखे पैदा न कर उनजी औलाद खे पैदा न कर फितना कंदा फसाद बर्पा कंदा लेकिन मां उन्हनि खे चयो इन्नी अअलमु मा ला तअलमून ऐ मलाइको जा रमज़ मां थो ॼाणा उनजी तव्हांखे ख़बर न आहे उनजो तव्हांखे इल्मु न आहे ऐ मुंहिंजा सोना महबूब रमज़ तो मुस्तफ़ा जी रखियल हुई इन ॻाल्हि में इहो राज़ तूं ई महबूब आहीं लिहाज़ा हज़ार हा पर्दा तुंहिंजे हुस्न जे मथां आहिनि ऐ मुंहिंजा महबूब अॼु उन्हनि पर्दनि मज़ा हिकिड़ो पर्दो लाया त मां मलाइकनि खे ॾेखारियां त मूं आदम अलैहिस्सलाम खे औलाद आदम खे पैदा कयो आहे त सको हिन मुंहिंजे महबूब करीम जो आहे असल मक़सद मुझे महबूब जो अचणु हुयो दुनिया में मुझे महबूब खे आणो मक़सद हुयो इन जे लाइ मूं आदम खे बि पैदा फरमायो औलाद आदम खे बि पैदा फरमायो सुहिणा अॼु हिकु पर्दो लाया इन्हनि मलाइकनि खे ख़बर पए अल्लाह जो महबूब छा आहे मुंहिंजा प्यारा मुंहिंजे सुहिणे महबूब हिकु पर्दो जो खयो आहे सुभान अल्लाह आला हज़रत फरमाए जंहिं वक़्त में मुंहिंजा महबूब वादी मक्का में पहुता हज़ारुनि जे
तादाद में मलाइक हा, हर मलाइक जे हथ में नूरानी चिराग हुयो, नूरानी दियो हुयो। मदनी ताजदार जी जो मुझा प्यारा वादी मक्का में तशरीफ फरमा थियो, जेके भी जन्नती चिराग दिया हा सब विसामी वया, सभिनी ते आमना जे लाल जो नूर गालिब अची वयो। आला हजरत फरमायो बुझ गई जिसके आगे सभी मशअले, बुझ गई जिसके आगे सभी मशअले, शम्मा वो लेके आया हमारा नबी, शम्मा वो लेके आया हमारा नबी, सबसे आला ओ वाला हमारा नबी, अपने मौला का प्यारा हमारा नबी। खल्क से औलिया, औलिया से रसूल, खल्क से औलिया, औलिया से रसूल, और रसूलों से आला हमारा नबी, और रसूलों से आला हमारा नबी। तो मुझे प्यारा दोस्तों, मुझे महबूब के सिज जी रोशनी की जरूरत नहीं, चंद जी रोशनी की जरूरत नहीं, मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर जे इजहार करण जे ला अल्लाह ताला जी ज़ात रात जे अड़े हिस्से में सैर करायो जैमें सिर्फ ऊंधाई ऊंधाई हुई। हजरत भिटाई घोर फरमायो उन ऊंधाई में जॾहिं अल्लाह जो महबूब बाहर निकतो, पाण फरमाइन था खणी नेण खुमार मां जनाज़ कयाऊं नज़र, सूरज शाखूं झकियूं को माण्हू कमर, तारा कचूं ताइब थिया मुझो देखींदे दिल भर, पो झको थियो न जोहर मुझे जान बजे त जमाल से। ऐ मुझा प्यारा दोस्तों, हेना हजरत सुल्तान आरफीन, आरफन जो सुल्तान, आरफन जो बादशाह सखी सुल्तान मोहम्मद बाहू रहमतुल्लाह अलैह तो फरमाए, चढ़ चना तू कर रुशनाई, तारे तेरे जिक्र करेंदे और तेरे जिहाद कई चल चढ़ दे साडे सजना बाज अंधेरा जॾहिं चंड निकिरी आसमान जे मथां सितारनि जी अंजुमन में आयो, आरफन जे बादशाह फरमायो, ऐं चंड सितारनि जी झुरमट में निकिरी फ़ख्र न कर, तो जहिड़ा लख करोड़े उभरनि पर मुंहिंजे आमना जे लाल सां मट न भाया। जेकॾहिं मदीने वारो साईं, जेकॾहिं मदीने वारो महबूब ज़ाहिर न थिए हा, तो जहिड़ा सिज जहिड़ा हज़ार निकिरी पवनि हा, दुनिया खे रोशन न करे सघनि हा। मूंखे दोस्तनि फरमाइश कई त बाबा मेहर अली शाह खे यादि कजे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, इन ई राति जे लाइ पाण बि इज़हारे अक़ीदत फरमायूं, मोहब्बत जो इज़हार फरमायूं, फरमायूं कोई मिसल न मेरे जानी दी, कोई मिसल न मेरे जानी दी, है रब कसमा खांदा है ओदी चढ़दी जवानी दी, ओदी चढ़दी जवानी दी। एक अज़ीम शान मुझा प्यारा दोस्तों आशिक़ रसूल ऐं
ऐं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सैयद सगोरे जो मोहब्बत जो इज़हार आहे। गॾिजी पढ़ो, साईं जी निगाह करम थींदी, बेड़ा पार थी वेंदा। है कोई मिसल न मेरे जानी दी, कोई मिसल न मेरे जानी दी, है रब कसमा खांदा है ओदी चढ़दी जवानी दी, ओदी चढ़दी जवानी दी। है कोई पानी भर आईया, कोई पानी भर आईया, कोई पानी भर आईया। हज जे तरफ इशारो आ, उम्रे जे तरफ इशारो आ। बाबा मेहर अली शाह तो फरमाए, मां जॾहिं मके मदीने जो नज़ारो कयो, हज जो भी नज़ारो कयुमि त मां उम्रे में भी नज़ारो कयो, पोइ मूं पक ॼाती त हे हज हे उम्रो सिर्फ़ बहानो आ, खजूर जो बहानो आ, आबे ज़मज़म जो बहानो आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, हे सफ़ा मरवे जो बहानो आ, काबे जे तवाफ़ जो बहानो आ, अरफ़ात जे मैदान में बीहण जो बहानो आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो, असल में पाण था फरमाइनि, अल्लाह ताला जी ज़ात इन हज खे आड़ में रखी, उम्रे खे आड़ में रखी, असल में आशिक़नि खे सॼे पंहिंजे महबूब जो हुजरो ॾेखारियो आहे। अचो मुझे महबूब जो हुजरो ॾिसी वञो, जिते मुझो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रही वियो, जिते मुझे महबूब करीम मुझे ला तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, उहे शहर ॾिसी वञो जिन में मुझे करे मुझे महबूब पखे पत्थर लॻा। उहो वतन अची ॾिसी वञो जंहिंमें मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मुझे ला तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, मसाइब बर्दाश्त कया। अचो अचो उहा सरज़मीन ॾिसी वञो, उहो हुजरो ॾिसी वञो। अल्लाह ताला जी साईं तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़ो ॾिसण नसीब फरमाए। चओ आमीन। है रसूलुल्लाह जे रोज़े जो, रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजां दरबान मदीने में, चवे थी दिल त दिल बर जो हुजां मेहमान मदीने में। अखियुनि वेही ॾिसां रोज़ो हुजनि नज़रूं निज़ारनि में, हुजनि नज़रूं निज़ारनि में। ओ मुनारनि में वेठो न्यारियां, मुनारनि में वेठो न्यारियां, मिसल मस्तान मदीने में, चवे थी दिल त दिल बर जो हुजां मेहमान मदीने में।